तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। हटे खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवानी। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे हिदायतुनि तहत ज़िले इलेक्शन कमिश्नर ठट्टो पारां गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज मकलीअ में नौजवाननि ख़ासि तौर ते शागिर्दनि ऐं शागिर्दनि खे चूंड अमल में शमूलियत बाबति वोटर आगाही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। उन मौक़े ते रीजनल इलेक्शन कमिश्नर मुहम्मद सजाद खटक ऐं ज़िले इलेक्शन कमिश्नर सैयदा हुमैरा बिन्त माज़ शागिर्दनि खे वोट जी अहमियत ऐं अफ़ादियत बाबति तफ़सीली आगाह कयो। हुन शागिर्दनि खे चूंड मामलनि, नौजवाननि जी चूंड अमल में शमूलियत ऐं वोटर आगाही मुहिम जो हिसो बणिजण ते ज़ोर भरियो। हुन चयो त उहा वोट जी अहमियत ऐं ताक़त ई आहे जो सियासतदान तव्हांजे घर अचण ते मजबूर थियनि था। हुन चूंडुनि में वोटर ख़ासि तौर ते औरतुनि जे टर्न आउट वधाइण लाइ शागिर्दनि ऐं शागिर्दियानि जे ज़िम्मेवारनि खां पिणु आगाह कयो। हुननि नौजवाननि ते ज़ोर ॾिनो त हू पाण ऐं पंहिंजे वालिदैन समेत पंहिंजे पाड़ेसरियुनि जे वोट जी दाख़िला खे यकीनी बणाइनि ऐं वोट जी अहमियत बाबति आगाही मुहिम पिणु हलाइनि। हुन चयो त नौजवान पंहिंजे वोट जी ताक़त सां अहिड़ो उम्मीदवार चूंडनि जेको सचो ऐं ईमानदार हुजे त जीअं हू मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी ख़ुशहाली में पंहिंजो भरपूर अमली किरदारु अदा करे सघे। हुन चयो त नौजवाननि खे पाण बि चूंड अमल जो हिसो बणिजण ऐं चूंड जे पंहिंजे इलाइक़े मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करणु घुरिजे। तक़रीब खे ख़िताब कंदे डीईओ प्राइमरी नूर सिराई, डिप्टी डीईओ प्राइमरी मोहम्मद हसन सुमरो, टीईओ फीमेल रज़िया सुल्ताना, असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर ऐं चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर महरीन इकबाल सुमरो, प्रोफेसर बिस्मिल्लाह जान गस्टा अगवान, शिराज मेमुन, अब्दुल हमीद मेहरानवी ऐं शागिर्दनि इलेक्शन कमीशन जे खयल क़दमनि खे साराहींदे वोट जी अहमियत खे उजागर कयो। हुननि चयो त अहिड़ा प्रोग्राम नौजवान ख़ासि तौर ते छोकिरियुनि में वोट जी अफ़ादियत खे उजागर कंदा। उन मौक़े ते ऑफिसरनि ऐं शागिर्दनि खे तारीफ़ी सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। प्रोग्राम में प्रिंसिपल गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज मकली प्रोफेसर इरफान खान, ज़िला इंफॉर्मेशन ऑफिसर ठट्टो ऐं सजाउल महफूज़ अली सुमरो, ज़िला इलेक्शन कमिश्नर ऑफिस जे सीनियर असिस्टेंट ऐं फोकल पर्सन MCO ऐं GSI नोमान अहमद खां अलावा उस्तादनि, शागिर्दनि, ख्वाजा सराउनि ऐं ख़ुसूसी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई।